हजोड़ में दहशतगर्दनि जी फायरिंग में 2 जवान शहीद। सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में एक दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मूजिब हलाल खेल में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वठ थी। शहीद थियल जवाननि में कुवाट वासी नायक ताज मोहम्मद ऐं मालाकुट वासी लांस नायक इम्तियाज खान शामिल। मारिजी वियल दहशतगर्द जे कब्ज़े मां हथियार जी गोला बारूद हथ। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ आला सतह इजलास। बरसातुनि सबब मुतासिर थियल घरनि, स्कूलनि, अस्पतालनि, रोडनि, रस्तनि ऐं आबपाशी निज़ाम जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी चेयरमैन खे ॿोॾि जे नुक़साननि बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बरसातनि ऐं ॿोॾि सबब गुरबत में इज़ाफ़ो थियो आहे। वॾे अंग में माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। नए अॾावती प्रोग्राम सां रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। हारियुनि जो प्रोग्राम शुरू थियण सां फसल बहितर थींदा। हू पूरे मुल्क समेत सिंध में थियल नुक़सान जे अज़ाले लाइ आलमी सतह ते ॻाल्हाईंदा ऐं उमीद आहे त आलमी बिरादरीअ सां असांजी भरपूर मदद कई वेंदी। सिंध काबीना ॿोॾि सबब तबाह थियल 20 लख घर मालिकनि खे घर ठाहिराए ॾियण, बुज़ुर्ग शहरनि खे सीनियर सेंटर कार्ड फराहम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ॻोठनि खे सोलर वसीले बिजली फराहम करण ऐं सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि जे नालनि समेत अहम फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी। सिंध काबीना जे इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ॿोॾि मुतासिरनि लाइ घरनि जी अॾावत तुर्त शुरू करण, हारियुनि खे ॿिज जी मद में 5000 रुपया फ़ी एकड़ ॾियण ऐं कणक जी पोखाईअ खां अॻु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल ॿोॾि जे पाणी नेकाल करण जूं हिदायतूं जारी। वॾे वज़ीर चयो आहे त ॿोॾि मुतासिरनि लाइ घरनि जी तामीर बाबति तरीक़ेकार बाबति फ़ैसिला आख़िरी मरहले में आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन जी हिदायत मूजिबि हारियुनि खे ॿिज लाइ 5000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां जल्द फराहम कया वेंदा। सुप्रीम कोर्ट में PTI जे लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर। चीफ जस्टिस जी सरबराहीअ में 3 रुकनी बेंच सुभाणे केस जी ॿुधणी कंदी। जस्टिस अतर मिनुल्ला ऐं जस्टिस आयशा मलिक बेंच में शामिल। इमरान खान जे ॾुफेड़ सबब मुल्क ॾुखी हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुल्क जा दिफ़ाई इदारा बि PTI चेयरमैन जी रिथ खां महफ़ूज़ न आहिनि। इमरान खान अंदरूनी तौर मुल्क ख़िलाफ़ अगराई करे रहियो आहे। इमरान खान पंहिंजी कारकर्दगीअ जी ॻाल्हि करे हुन मुल्क जो ॿेड़ो ग़रक़ कयो, मुल्क जे अज़ाले ते थियण जोॻो नुक़सान पहुचायो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त 75 सालनि बाद व्याज जे ख़ात्मे जी पॉलिसी ठाही पई वञे। मौजूदा हुकूमत मुल्क खे FATF ग्रे लिस्ट मां कढियो। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे गवर्नर कामरान टेसवरी जी मुलाक़ात। सूबे जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल। PP चेयरमैन ऐं गवर्नर विच में सिंध जी बहितरीअ लाइ गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़। याणी वाणी सुप्रीम कोर्ट जे कंहिं बि हुकुम जी भञकड़ी नाहे कई। इदारनि जूं रिपोर्ट्स घणी भाङे मफ़रूज़नि ते ॿधल आहिनि। इहे रिपोर्ट्स तौहीन अदालत जी कार्रवाई बरक़रार रखण जो बुनियाद फराहम नथियूं कनि। PTI सरबराह इमरान खान तौहीन अदालत केस में सुप्रीम कोर्ट आॾो पंहिंजो जवाब जमा कराए छॾियो। इमरान खान चयो आहे त इदारनि जी रिपोर्ट्स मां इहो साबित नथो थिए त मूं अदालती हुकुमनि जी भञकड़ी कई आहे। तौहीन अदालत जी कार्रवाई ख़तमु कई वञे। इमरान खान मुल्क जो वक़ार ख़राब करण में का बि कसर न छॾी आहे। हुन शख़्स पूरी कोशिश कई आहे त मुल्क तबाह थी वञे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान सऊदी वली औहद तरफ़ां ॾिनल तोहफ़ा दुबई वञी विकिरो कया ऐं फराह गोगी जा केस ख़तमु कराया। इमरान खान फ़ौज जे ऑफिसर्स बाबति ॻाल्हाईंदो रहियो। PTI चेयरमैन जी करप्शन जो सिलसिलो नओं न आहे। इमरान खान कूड़ ॻाल्हाए क़ौम खे गुमराह करे रहियो आहे। इमरान खान हमले जो केस पंहिंजी मर्ज़ीअ ते दाख़िल कराइणु चाहे पियो।
अगूड़े वज़ीर आज़म बेएतमादी रिथ खे साज़िश जो नालो ॾिनो। वज़ीर आज़म जे सलाहकार कमरुज़्ज़मान कायरा जी प्रेस कॉन्फ्रेंस। पीपी अॻवान फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सवात जा माण्हू अमन लाइ मार्च करे रहिया आहिनि। केपी में न आयल हुकूमत सबबि ॿीहर अमन ख़राब थियो आहे। घड़ी मिली घड़ी इसने बेची फिर घड़ी इसने खरीदी तो शाखाना, तो वो पैसे कहां से आए इसके पास? मैंने तो सारे इनकम टैक्स के गोशवारे पढ़े हैं, इस बार पैसे वो थे ही नहीं। वो पैसे भी शायद मैडम गोगी ने दिए हो, जो कि ट्रांसफर प्रोसेस पैसे, उससे घड़ी खरीदी गई। फिर उसने अपनी मनी ट्रेल को प्रूव करने के लिए एक जमीन इसने फर्जी तौर पे बेची है। और अगर इमरान खान बोलता है कि ये पूरा ड्रामा है, तो उसने किसको बेची उसका नाम बता दे। इंशाल्लाह ताला फॉलोअर्स की आंखें खुलना शुरू हो गई हैं, तभी इसकी तकरीरों में लोग अब तब नजर आता है। जिसका काम बुनियादी तौर पर झूठ बोलना है। पहले तो 35 पंचर जो उसने बनाए थे, और फिर बोला था मुझे तो फलाने को बताया, मुझे पता चल गया। जो इल्जाम उसने पूरी दुनिया में लगाया, वो सारी झूठी बातें साबित हुई। लगे थो लॉन्ग मार्च बाद थकिजी इमरान पाण ते कूड़ो हमलो करायो। सॼो ड्रामो नए आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ आहे। इमरान खान पाक फौज जे इदारे खे तकरारी बणाइणु चाहे थो। इमरान खान सैफ ते क़ौम खे बेवकूफ़ बणाए यू टर्न वठी छॾियो। उन काग़ज़ जी बुनियाद ते इमरान खान असेंबलियूं तोड़ियूं। इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सिंध काबीना जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान मनी लॉन्ड्रिंग ऐं तोशाखाना जा तोहफ़ा फ्रंट लेडी फराह गोगी वसीले भुगड़न बुठ में विकिणो करे मुल्क जो नालो ख़राब कयो। कराची जिला खेमा गोपीर में क़त्ल थियल मुख्तियार कार जे केस में अहमद भराई पुलिस एजाज चार्ज जे क़त्ल केस में ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी फैसल बशीर मेमण जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार अमान ऐं बख़्त शेर साथनि सां गॾिजी फायरिंग कई। करोड़ी भरसां फैज़गंज वहमा नौजवान जो लाश हथ। ॻोठ इलाही बख़्श मगरियो वासी गुलाम मुस्तफ़ा तौर सुञाणप संदसि मड़ अस्पताल मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 3 औरतुनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा फौत। राणीपुर टूल प्लाज़ा भरिसां रोड हादसो। 2 औरतूं फौत। ॻोठ अलीआबाद वसाण साम्हूं क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में अहमदपुर वासण सोहणी गोंदल ऐं हमीदा गोंदल फौत थी वयूं। 1 ॼणो ज़ख़्मी। कश्मोर वेझो ट्रैक्टर ट्राले जो मोटरसाइकिल खे टक्कर। औरत ऐं ॿारड़ी फौत। 1 ॼणो ज़ख़्मी। फौतनि में 20 वरनि जी माई, वॾी जोरखाणी मज़ारी ऐं 8 महीननि जी साबरा मज़ारी शामिल। कड़ियो घवर लॻ इमाम वाह पुल वटि मोटरसाइकिल में टक्कर। ॻोठ राणो लाशारी वासी 2 ॼणा पीसन अनवर लाशारी ऐं गुल मोहम्मद लाशारी हयाती विञाए ॾिठा। आए धरती टीवी मुंहिंजी धरती मुंहिंजो शान। सिंध जी नई सर अॾावत जो अज़म जे सिरी हेठि सकाफ़त ईद मुतासिरनि सां गॾु मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। दुनिया जी कुंड खुर्च में रहंदड़ सिंधी 4 डिसंबर ते धरती टीवी सां गॾु सकाफ़ती ईद मल्हाइण लाइ तयारियूं बि शुरू करे छॾियूं। झरझंग बस्ती वाहड़ में सकाफ़त जा रंग बि नरवार थियण लॻा। ॿोॾ मुतासिरनि खे सिंधी टोपी, अजरक ऐं वेस वॻनि जा तोहफ़ा पेश पिणु कया वेंदा।